खबर शामिल कंदासीं। गढ़ी खैरे वेझो जाड़ा वाखे लगल घारे जो पानी मुख्तलिफ गोठन के बोड़ींदे बंगुल दड़ो रोड का ओवरटॉप थी तालका अस्पताल मोहल्ले में दाखिल थी वियो आहे। वधिक तफसील सनाउल्ला बिरोही जी रिपोर्ट में। जी बिल्कुल, गढ़ी खेरे में बरसात ऐं घारनि तबाही मचाए छड़ी आहे। इन वक्त गढ़ी खेरो तकरीबन 90% जेको आहे न बरसाती पानी ऐं मुख़्तलिफ़ घारनि सबब जेको आहे न उन जो सराउंडिंग मुकम्मल बुॾी वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु गढ़ी खेरो शहर पिणु काफ़ी इन बरसाती पानी सबब मुतासिर थियो आहे। तकरीबन गढ़ी खेरे जा काफ़ी मोहल्ला हिन वक्त भी पानी हेठि आहिनि, जॾहिं त ॿिए तरफ़ सैफुल्ला शाख ऐं बेगारी केनाल में पानी हद खां वधण सबब पिणु हिकु ख़ौफ़ वारो माहौल पैदा थी वियो आहे। जॾहिं तव्हां मुंहिंजे बैक साइड में ॾिसी था सघो त काफ़ी इलाइक़नि जा जेके इन सराउंडिंग जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे पाणी हेठि अचण सबब मथां वारे इलाइक़नि में अची पनाह वरिती आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ इंतिज़ामिया जो जेको आहे न कारकर्दगी बिल्कुलु ज़ीरो आहे ऐं माण्हू जेके आहिनि बुख सॼो ॾींहुं हिते बुख ऐं बदहाली जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जॾहिं त इन्हनि मुतासिरीन खे टेंट पिणु न ॾिना विया।